नाज़नामा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा लुत सांगड़ थाणे जी हद में बुगटी ऐं उमराणी बिरादरी में हलंदड़ पुराणो संगावती तकरार ॿीहर भड़की उथियो। बुगटी बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि फायरिंग करे उमराणी बिरादरी जा 2 माण्हू क़त्ल करे छॾिया। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त सांगड़ थाणे जी हद में बुगटी ऐं उमराणी बिरादरी में हलंदड़ पुराणो संगावती तकरार ॿीहर भड़की उथियो। बुगटी बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि फायरिंग करे उमराणी बिरादरी जा 2 माण्हू क़त्ल करे छॾिया। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सांगड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मंठार। जी मंठार, तफ़सीलात सां आगाह कजो। जी, अफ़सोसनाक वाक़ियो सांगड़ थाणे जे हद में पेश आयो। बुगटी बिरादरी ऐं उमराणी बिरादरी में हलंदड़ पुराणे संगावती तकरार तां बुगटी बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि फायरिंग करे उमराणी बिरादरी जा 2 माण्हू क़त्ल करे वाक़े बाद फरार थी विया। वाक़े जी इतला बाद पुलिस पहुची क़त्ल थी वियल 2 नौजवान जा मर्द सिविल अस्पताल सांगड़ आंदा, जिन जी सुञाणप अज़ीज़ गुल उर्फ पप्पू उमराणी ऐं एजाज़ उमराणी तौर थी आहे, जेके अॼु रोज़ सांगे माल पिड़ी वञी रहिया हुआ त खेनि हथियारबंदनि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। फ़ौतनि जा मर्द सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। होॾां राब्ते करण ते पुलिस ॿुधायो आहे त वाक़ियो पुराणे संगावती तकरार तां पेश आयो आहे। 5 साल अॻु संगावती तकरार तां बुगटी बिरादरी उमराणी बिरादरी जे धुरियुनि में झेड़ो थी पियो हो, जंहिं में हिकु औरत समेत बुगटी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया हुआ, जंहिं ते अॼु बुगटी बिरादरी जे माण्हुनि पलांद में उमराणी बिरादरी जा 2 ॼणनि खे क़त्ल करे बाद फरार थी विया आहिनि। जी वरी महिरबानी तफ़सीलात सां आगाह करण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।